दखण अफ्रीका जहिड़ी मज़बूत टीम खे वनडे ऐं T20 सीरीज़ में शिकस्त ॾींदड़ पाकिस्तान टीम ज़िम्बाब्वे ख़िलाफ़ 99 रन्स ते ढेर थी वई। ॿी T20 मैच में ज़िम्बाब्वे जे आसान हदफ़ 118 रन जे जवाब में क़ौमी टीम जी बैटिंग लाइन वारी जी भित साबित पाकिस्तान के 19 रन सां शिकस्त। 3 मैचेस ते ॿधल सीरीज़ 1-1 मैच सां बराबर। कप्तान बाबर आज़म सभ खां वधीक 41 रन स्कोर कयो। ज़िम्बाब्वे जे बॉलर लेवकजोंग 68 रन एवज़ 4 शिकार कया, मैच जो हीरो करार। ये अब से लेके ईद तक अगर SOPs के ऊपर चलेंगे तो हमें शहरों का लॉकडाउन करना पड़ेगा। और मुझे अफसोस से कहना पड़ता है कोई एहतियात इस वक्त नहीं कर रहा, कोई SOPs के ऊपर नहीं चल रहा, बहुत कम लोग चल रहे हैं। मैंने पाकिस्तानी फ़ौज को भी कहा हुआ है कि वो अब SOPs को अमल में लाने के लिए वो भी हमारी लॉ इन्फोर्समेंट, हमारी पुलिस के साथ वो अब सड़कों पर निकलेंगे। लोगों के अंदर ना कोई खौफ है, ना कोई एहतियात कर रहे हैं, और इसी की वजह से ये तेज़ी से ऊपर जा रहा है। तो अब से मैंने पाकिस्तानी फ़ौज को कहा कि वो भी आके हमारी पुलिस और लॉ इन्फोर्समेंट की मदद करें। जब ये मास्क पहन लेते हैं तो आधा मसला इधर हल हो जाता है। और अब हम इन्फोर्स करेंगे, यानी अब हम इसके ऊपर पूरी तरह जोर लगाएंगे। हमारी पुलिस और पुलिस की मदद करेगी पाकिस्तानी फ़ौज। वज़ीर आज़म इमरान खान कोरोना SOPs ते अमल दरामद लाइ फ़ौज तलब करे वरिती। NCOC जे इजलास में ख़िताब दौरान वज़ीर आज़म चयो त पुलिस ऐं रेंजर्स की मदद लाइ पाक फ़ौज बि रस्तनि ते ईंदी। अवाम के SOPs ते अमल लाइ अपीलूं कंदा रहियासीं, पर माण्हुनि में ख़ौफ़ ई नाहे। SOPs ते अमल न थियो त पाकिस्तान में भारत जहिड़ियूं हालतूं थी वेंदियूं ऐं पोइ मुल्क गिर लॉकडाउन खां सवाइ ॿियो को ऑप्शन न हूंदो। NCOC इजलास में 500 खां वधीक केसिस वारनि इलाइक़नि में ईद ताईं स्कूल बंदि रखण जो फ़ैसिलो। असद उमर चयो आहे त शहरी ईद ख़रीदारी जल्द करे वठनि। सूरत हाल ख़राब थी त शहरनि में मुकमल लॉकडाउन कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची ऐं हैदराबाद में कोरोना जे केसिस में तेज़ी सां वाध ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। वॾे वज़ीर जी सदारत ते टास्क फोर्स जे इजलास में ब्रीफिंग दौरान सिहत वारी वज़ीर अज़रा फज़ल पेचूहो चयो त कराची में कोरोना केसिस मस्बत अचण जी शरह 8.9 ऐं हैदराबाद में 61.64% थी वई। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त माण्हू पाण एहतियात न कंदा त केसिस वधंदा रहंदा। कोरोना खे मुंहुं ॾियण लाइ इस्पतालुनि अंदरि औज़ारनि ऐं सहूलियतुनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे। इजलास में सूबाई वज़ीरनि, लाॻापियल सेक्रेटरीज़, रेंजर्स अमलदारनि ऐं WHO जे नुमाइंदनि शिरकत कई। सिंध असेंबली कॉन्ट्रैक्ट ते भर्ती थियल उस्तादनि खे पको करण जो बिल यकराए मंज़ूर करे वरितो। MPA पीर मुजीब चयो त बिल जी मंज़ूरी सां साल 2013 खां 2017 ताईं कॉन्ट्रैक्ट ते भर्ती थियल उस्तादनि खे पको कयो वेंदो। ध्यानु छिकायो नोटिस ते मुतहिदा MPA राणा अंसार चयो त लाड़काणे जी निजी अस्पताल में औरत खे मुबैना ज़्यादती जो निशानो बणायो वियो। ज़िम्मेवारनि खे अञा ताईं सज़ा नाहे मिली। सूबाई वज़ीर शैला रज़ा चयो त वाक़िए जो केस दाख़िल थी चुको आहे। मेडिकल रिपोर्ट में जवाबदारनि जो मुतासिर औरत सां DNA मैच नाहे थियो। मामले खे जल्द हल कयो वेंदो। मनी लॉन्ड्रिंग ऐं असासा केस में शहबाज शरीफ ज़मानत ते कोट लखपत जेल मां आज़ाद। राणा सनाउल्ला ऐं ॿियनि अॻवाननि सां गॾु घर पहुतो। मरियम नवाज़ घर पहुचण ते शहबाज शरीफ जी आजियां कई। ॿिन्ही अॻवाननि विच में मुलाक़ात। शहबाज शरीफ अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ सां बि फ़ोन ते राबितो कयो। ज़मानत ते आज़ादी बेगुनाही जो सबूत नाहे। शहबाज शरीफ ख़िलाफ़ अदालत में केस हलंदो रहंदो। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार जी ख़ासि मुआविन फिरदौस आशिक़ अवान चयो आहे त अवाम ॾिसी वरितो मुस्लिम लीग शीन जनम वठी चुकी ऐं हाणे नून लीग माज़ी जो किस्सो बणिजी। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जी मिल्कियत नीलाम करण जो हुकुम। रावलपिंडी जी एहतसाब अदालत नैब जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। अदालती हुकुम बाद हुकूमत तोड़े लाॻापियल इदारा नवाज़ शरीफ जी मिल्कियत नीलाम करे सघंदा। लाहौर ऐं शेखुपुरा जे DCs खे नवाज़ शरीफ जी मिल्कियत नीलाम करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम।
नवाज शरीफ जूं गाॾियूं पुलिस तहवील में वठी 30 ॾींहनि अंदरि नीलाम करण जो हुकुम। अदालत SCCP खे नवाज शरीफ जा 4 कंपनीज़ में मौजूद शेयर विकिणी रक़म क़ौमी नाणे में जमा कराइण जी हिदायत पेश कई। अदालत तोशाखाना रेफरेंस में नवाज शरीफ खे इश्तिहारी करार ॾेई मिल्कियत नीलाम करण जो हुकुम ॾिनो। आप रूल के मुताबिक चलाने दें इजलास को। जनाब स्पीकर, पहले पॉइंट ऑफ ऑर्डर सुन ले प्लीज। राजा परवेज अशीर साहब, पॉइंट ऑफ ऑर्डर में बात करने दें। आप सवाल नंबर बताएं। ऐसे नवाज साहब पहले बात करें। सर मैं क्यों छोड़ दूं? आप क्या भी कहते हैं, रूल के मुताबिक चलाने देना मुझे। ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद। कौमी असम्बली का जुमा 16 अप्रैल 2021 को तलब करदा इजलास को इसके काम के इख्तिताम पर बजरिया हाजा गैर मुय्यना मुद्दत के लिए मुलतवी करता हूँ। कौमी असम्बली जो इजलास एक भेरो ॿीहर एहतजाज ऐं हंगामे जे वर चढ़ी वियो। पॉइंट ऑफ ऑर्डर ते ॻाल्हाइण जी इजाज़त न मिलण ख़िलाफ़ ऑपोज़िशन मेंबर्स जो गोठ। स्पीकर जी डाई साड़ो एहतजाज ऐं नारेबाज़ी। डिप्टी स्पीकर तरफ़ां सवाल जवाबनि जे वक़्फ़े दौरान ॻाल्हाइण जी इजाज़त ॾियण खां इनकार। डिप्टी स्पीकर चयो त रूल्स मूजिबि ऐवान हलाइण ॾिनो वञे, सभिनी खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वेंदो। ऑपोज़िशन मेंबर्स ऐवान में लब्बैक या रसूलुल्लाह जा नारा हया। हुकूमती मेंबर्स फ्रांस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। सूरतहाल कंट्रोल न थियण ते डिप्टी स्पीकर कासिम सूरी इजलास अणॼातल मुद्दे ताईं मुलतवी करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त हुकूमत ऐं कलदम TLP विच में थियल मुआहिदनि ते मुकमल अमल दरामद थी चुको। क़ौमी असम्बली में ठहराव पेश थी चुको। MPO तहत गिरफ़्तार माण्हू आज़ाद थी चुका आहिनि। मुल्क में एहतजाज ख़त्म थी चुको। नून लीग ऐं पीपुल्स पार्टी पंहिंजा ठहराव आणणु घुरनि थियूं त इहो संदन हक़ आहे। हुकूमत जो इन मामले सां वास्तो न आहे। सियाहत ऐं सकाफ़त खाते में करप्शन केसेस ऐं इंक्वायरीज़ के मुंहुं ॾींदड़ ऑफिसर्स खे पोस्टिंग न ॾियण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट चीफ सेक्रेटरी खे सकाफ़त खाते जा मामला ॾिसण जो हुकुम ॾेई छॾियो। सियाहत ऐं सकाफ़त खाते में करप्ट ऑफिसर्स खे हटाइण लाइ दरख़्वास्त ते लिखत में फ़ैसिलो जारी। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त नैब रेफरेंस सूदो ॿियनि केसिस खे मुंहुं ॾींदड़ ऑफिसर्स खे उहिदनि ते मुक़ररु न कयो वञे। जिन ऑफिसर्स ख़िलाफ़ केस इल्तिवा जो शिकार आहिनि उन्हनि खे जल्द मुकमल कयो वञे। चीफ सेक्रेटरी खे अदालती हुकुमनि ते अमल कराए रिपोर्ट पेश करण जो हुकुम। क़ौमी असम्बली जे स्पीकर खे जूतो हणण वारी ॻाल्हि जज़्बात में न पर हक़ीक़त ॾिसी कई। ऐवान ॻाल्हाइण लाइ हूंदो आहे, स्पीकर ॻाल्हाइण न ॾींदो त मुंहिंजी नज़र में संदसि का इज़त नाहे। नून लीग अॻवान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त स्पीकर असद कैसर खे नोटिस जो जवाब जल्द ॾींदुसि। सिंध में डॉक्टर्स जी शदीद खोट। 4000 मरीज़नि ते हिकु डॉक्टर मुक़ररु हुजण जो इंकशाफ। सिहत खाते जे सेक्रेटरी मेडिकल यूनिवर्सिटीज़ जी सीटुनि में 10% वाध लाइ वफ़ाक़ खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त आलमी इदारे जी सिफ़ारिश तहत 1000 मरीज़नि ते हिकु डॉक्टर हुजणु घुरिजे, पर सिंध में 4000 मरीज़नि ते हिकु डॉक्टर आहे। डॉक्टर जी खोट ख़त्म करण लाइ मेडिकल यूनिवर्सिटीज़ जी सीटुनि में 10% इज़ाफ़े जी गुज़ारिश। रात जो 4:15 बजे के दोस्त की तबियत पुछी वापस बेपरवाह वियो पियो पंहिंजे दोस्तनि सां गॾु। नारदन बाईपास जेको आहे हितां खां 6 हथियारबंद वेठा हुआ जेके अगवा करे खणी विया। ॿिनि खे खणी विया, जुल्फ़कार खे, जसौट खे ऐं भाउ खे। ॿियो दोस्त असांजो मोहसिन मरी खे खणी विया, बाक़ी ज़ोएब खे छॾे विया हिते। गाॾी बि जेका आहे सा उहा वरी सब्जी मंडी में जेका आहे सुबुह जो वरी उहो हिते गाॾी बीहारे विया। पुलिस जेका जांच करे पई, जेका गाॾी मां जेके हुननि जा फिंगर प्रिंट्स वग़ैरह वरिता आहिनि, किडनैपिंग फॉर रेंसम जे ख़्याल सां जो कयो आहे। मलीर भरिसां सुपर हाईवे तां नवाज़ लीग अॻवान जे भाउ सूदो मीरपुर ख़ास वासी बजणा अगवा। हथियारबंद 3 ॼणनि खे खंभण बाद ज़ोहेब मरी खे रस्ते ते छॾे ॾिनो। मुगविन में ज़ुल्फ़कार वसाण ऐं मोहसिन मरी शामिल।
पुलिस मुखबिन जी गाड़ी हथ करे वरती। नवाज़ लीग अॻवान मसूद वसान टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त भाउ ज़ुल्फ़कार वसान दोस्तनि सां गॾु कराची वियो हो। वापसी ते कार सवार हथियारबंदनि खेनि सुपर हाईवे तां अगवा करे विया। नवाज़ लीग अॻवान तरफ़ां भाउ सूदो ॿिनि ॼणनि खे भुंग लाइ अगवा करण जो ख़दशो ज़ाहिर। सिंध जे वॾे वज़ीर अगवा वाक़े जो नोटिस वठंदे आई जी सिंध खां रिपोर्ट तलब करे वरिती। मुखबिन जी बाज़ियाबी लाइ असराइता क़दम खणण जी हिदायत। टंडोल हयात थाने जे लॉकअप मां फाहो लॻल हालत में मिलियल नौजवान बाबर ख़ानज़ादा ते तशद्दुद जी तस्दीक़। पोस्टमार्टम रिपोर्ट साम्हूं अची वई। रिपोर्ट मूजिबि नौजवान जे जिस्म ते तशद्दुद जा निशान वाज़े हुआ। DIG हैदराबाद पारां जुड़ियल जांच टीम लॉकअप जो मुआइनो कयो ऐं पुलिस अहलकारनि जा बयान रिकॉर्ड कया। जांच ऑफिसर चयो त वाक़े जी शफ़ाफ़ जांच कई पई वञे। कंहिं सां बि नाइंसाफ़ी न थींदी। PTI सेनेटर सैफुल्ला अबड़ो जी नाअहली लाइ इलेक्शन ट्रिब्यूनल में दरख़्वास्त दाख़िल। पीपल्स पार्टी जे डॉक्टर करीम ख्वाजा दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो त सैफुल्ला अबड़ो ठेकेदार आहे। असासा लिकाइण तां खेसि टेक्नोक्रेट जी सीट तां नाअहल करार ॾिनो वञे। झलमक्सी में जवाबदार कारें इल्ज़ाम में ज़ाल खे क़त्ल करे छॾियो। नौजवान गोलियूं हणी मरुड़ी। ॻोठ सारंगाणी मक्सी में जवाबदार अब्दुल कादिर मक्सी ज़ाल नसीम ख़ातून खे मक्सी खे क़त्ल करण बाद नौजवान साबित मक्सी खे बि गोलियूं हयूं। शहदादपुर भरिसां घरू अणबणत तां जवाबदार रजब शाह पंहिंजी घरवारी सरवर ख़ातून खे क़त्ल करे छॾियो। ऐं कराची में मुतालबनि जी मञता लाइ 2 हफ़्तनि खां एहतिजाज कंदड़ वैक्सीनेटर्स ऐं सिहत खाते जे अमलदारनि विच में ॻाल्हियूं जारी। प्रोजेक्ट डायरेक्टर EPI डॉक्टर जुमन बाहुटो जी अॻवानी में हुकूमती वफ़द तरफ़ां वैक्सीनेटर्स जा मसइला सूमर ताईं हल करण जी ख़ातिरी। एहतिजाज ख़त्म करण जी अपील। वैक्सीनेटर्स इस्पतालुनि ऐं BHUs में 2 महीननि खां जारी हड़ताल ख़त्म करण ते राज़ी थी विया। कराची में एहतिजाज मुतालबनि ते अमल बाबति नोटिफिकेशन जारी थियण ताईं ख़त्म करण खां इनकार। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस वारे टियों बुलेटिन जी शुरुआत कयूं था।